ॿुधा तो आए मां ही सावण कांबू खाने गोठ में लई दा पऊं दिलावर के ॻोल्हण लाइ जेकर असां के पक थी वई त ठीक आ न तो वापस हले आईंदासीं। ठीक है जाफर तू ऐं सावण वनी जांच कर पर याद रख जाए सिविल ड्रेस में हुजो। ठीक है सर मां हाणे ही तो वञा हलिया बाबा वञो वञो। हाशिम खान उठी मानी बचाए अदा अदा मां मानी बचाया मुके मानी बानी पचाण को नहीं दिया तो पोइ खाईंदासीं छा बुख मरंदासीं छा त पोइ मुंहिंजी ॻाल्हि बि कन खोले ॿुधी छॾ हिकु हफ़्ते अंदरि मां तुंहिंजी शादी करण वारो आहियां। शादी अदा अदा तोखे छा थी वियो केॾी महिल तूं चई मानी पचा केॾी महिल तूं चई शादी कर भला किथे चरियो त कोन थी वई। हाशिम खान घर औरत सां ठहंदो आहे बिना औरत जे घर घर न बर लॻंदो आहे बर ऐं उन करे मूं फ़ैसिलो कयो आहे त हफ़्ते खनि जे अंदरि मां तुंहिंजी शादी कराईंदुसि। जज सूमर जी धी सां ख़बरदार हाशिम इनकार न कजांइ मां सूमर खे ज़बान ॾेई चुको आहियां। पर अदा वॾा मां शादी करण ई नथो चाहियां। त पोइ ठीकु आहे पर अॼु खां पोइ मां तुंहिंजे हिन हथ में कोडर कुहाड़ी ऐं बंदूक न ॾिसां तुंहिंजे हथ में ॾोई हूंदी ऐं सॼे घर जो रद बचा तूं पाण कंदे। अदा ॻाल्हि थी साफ़ बिली इहो कमु मां कॾहिं बि कोन कंदुसि। न त पोइ तोखे शादी करणी पवंदी। ठीकु आहे अदा वॾा इहो शादीअ वारो फाहो मां पंहिंजी गिचीअ में विझण लाइ तयारु आहियां बाक़ी हथ में या ॾोई ऐं वेलण न कॾहिं बि कोन खणंदुसि। त पोइ ठीकु आहे मां सुभाणे तुंहिंजी शादी जी चिठ थो ॿधां। सच चवंदा आहिनि असी मत खसी दिमाग़ ते वॾे जो हाणे कम ई कोन थो करे। वॾनि साईं कंध छो झुकायो अथव छो खणी कंध झुकायो अथव वो पापा जो कांबू खान बीतो काॾे कमदार नबू मामूली ॻाल्हि तो समझी ऐसी कांबू खान शीं वारी गजगोड़ करे पाण खे किदड़ करे हलियो वियो इन खां वधीक का ॿी बेइज़ती थी सघे थी तूं न समझंदे इन कांबू खान मुंहिंजी वॾी बेइज़ती कई आहे ऐं उन बेइज़ती जो प्लान मूंखे उंडा गाए वॼाए वठणो पवंदो। मजन साईं कांबू खान खे अखि ॾेखार ये दुनिया लठ सां समझंदी आहे इते प्यार जी ॿोली कोई बि न आहे समझंदो। मौजन साईं तव्हां हली कांबू खान वटि वियो तव्हां पंहिंजो फर्ज़ पूरो कयो सुभाणे फ़ैसिलो थियो न ॾो ही कांबू खान थींदो। हाणे कहिड़ा फ़ैसिला नबू कमदार हाणे गोलियूं हलंदियूं गोलियूं हले इन कांबू खान खे बि ख़बर पए त मुजनि जूं मौजूं छा हूंदियूं आहिनि ख़बर पए त हू कहिड़ी मिटी जो ठहियल आहे ऐं मां ठिकर जो ठहियल आहियां ठिकर जो ऐं मूंसां जेको मथो हणंदो न उहो ॾरी पवंदो ॾरी। हुकुम कयो मजन साईं हलायो मां पंहिंजी चाल कयां काबू खान खे काबू। हाँ चने सर तोखे मुंहिंजी तरफ़ां पूरी इजाज़त आहे ॾे मुल्क खे टांडा पर हर कदम सोचे समझे खणजांइ तकड़ न कजांइ। मजन साईं अकड़ कोन कंदुसि सोची समझी कदम खणंदुसि आइन चनेसर जो तव्हां सां साथ आहे साथ ओ त चनेसर जी चाल गंगन भर जूं मायूं फताल करे छॾींदी आहे। चाचा सूमर कोने जा बाबा बाहर वियो आहे। हाशिम हिकिड़ी ॻाल्हि पुछां हा पुछ तूं हिन शादीअ मां ख़ुशि नहीं? कंहिंजी शादी छाजी शादी लिकाई छो तो हाशिम?
मां त हिन शादीअ मां ॾाढी ख़ुशि आहियां। ख़ुशि आहे? हाशिम सां शादी थी वई न त सॼी उमिरि पछताईंदी। हाशिम सां ज़िंदगी गुज़ारण एतिरी सवली नाहे। इन जो मतिलब त इहा ॻाल्हि सची आहे। तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी थियण वारी आहे। मूंखे त पक कान हुई, पर हाणे पक थी वई। हाशिम छॾ हाणे पकाईअ खे। हाणे इहो बि ॿुधाए छॾ त असांजी शादी कॾहिं ऐं कहिड़ी तारीख़ ते थींदी? इहा मूंखे ख़बर न आहे। इहो पुछणो अथई न त अधे वॾे या चाचे सूमर खां पुछजांइ। अॼुकल्ह जे छोकिरियुनि खे शर्म हया जो ज़रो बि कोन्हे। हाणे वञ वञ, चाचो सूमर थो अचे। बाबा हाशिम ख़ुशि आहीं न बाबा? चाचा सूमर, मां पाण तुंहिंजो इंतज़ार पियो कयां। बार बहादुर गाॾी ठलियो बीठो आहे। हा बा हलूं था। अम्मा तूं वञी अॼु आसित वारनि ॾे रहिजांइ। असां वञूं था मथां देरि सवेर थिए, छो त जिथे दिलावर ऐं मीरा रहनि था न उहा मंज़िल परे आहे। ठीकु आहे बाबा, खैरनि सां वेंदो, खैरनि सां ईंदो। रब बाजो किथां जो किथां पहुचाए छॾे। शायद नसीब लिखण वारे इहो ई लिखियो जो दुनिया जे ठहियल दस्तूरनि जे वर चढ़ी वियासीं। दिलावर, दुनिया जा जेके दस्तूर आहिनि उहे ख़ुदि ख़ुदा जे हुकुम खां सवाइ न आहिनि हलंदा। जेकॾहिं कोई बि कोशिश कंदो न त उहो अलाह जो मुजरिम बणिजी वेंदो। मीरा, फिलहाल त मुजरिम असां बणिजी वियासीं न। दिलावर, हयाती जा जेके बि ॾींहं आहिनि न उहे ई हूंदा। तूं गणती न कर, अलाह सभु चङाई कंदो। मीरा, खुश था आहीं न? हाँ चाचा। दिलावर, तूं दे हाल हवाल ॾुखियो त नाही न? हाशिम बा, सोडल जहिड़े सुरीले माण्हू वटि आहियां, ॾुखियो कीअं थींदुसि? अदा बहादुर, तव्हां कीअं आहियो ऐं मुंहिंजी ससी कीअं? अॼु मीरा सां ठीकु आहियूं। गणती अवां जी गणती छा जी बहादुर खान, मुड़ुस थी मोह ॾींदासीं। सभई आया। मूंखे पक आहे त हाशिम भाउ जी शादीअ जी ॻाल्हि हूंदी ऐं मूंखे ॻोठ जे माण्हुनि ॿुधायो आहे। हा बा, तूं ऐं मीरा न आहियो त शादी कहिड़ी? चाचा पलिया, मां ऐं मीरा शादीअ ते ज़रूरु ईंदासीं। बाबा दिलावर, हाशिम तोखां सवाइ अकेलो ऐं अधूरो आहे। तूं हाशिम जी दोस्तीअ जी सूंह आहीं। चाचा, मां हाशिम भाउ जी दोस्ती वारी सूंह खे सोभारो कंदुसि। बस त पोइ ॻाल्हि ई ख़तम आहे। जान जा पुट, तारीख़ ॿधो। तारीख़ ॿधण लाइ ॿई वॾा पाण वेठा आहिनि, जेका उन्हनि जी मर्ज़ी। हाशिम, वॾनि जे हूंदे असां नंढनि जो फ़ैसिलो न हलंदो। चाचा पलिया, तव्हां ॿई वॾा वेठा आहियो न, तव्हां ई घणी हवाल वठो। बाबा, मां त अधु सूमर खे चवां थो, पर अधु सूमर चवे थो त तॾो सोडल जो आहे। हवाल उहो वठूं। हाँ सोढा, तूं हवाल वठ। चङो, जेका सभिनी जी राय आहे सा मां क़बूल थो कयां। आधा दिलावर, चाचो सूमर ऐं चाचो पलियो पाण में मिठी ॻंढण था चाहिनि। हाशिम ख़ान लाइ चाचे सूमर जी न्याणी जो संग घुरे थो। चाचे सूमर त हा कई आहे, बाक़ी जेका तुंहिंजी राय। सोडल यार, मां त अशद राज़ी आहियां ऐं ॿिन्हिनि वॾनि जे फ़ैसिले ते मां कीअं थो इनकार करे सघां। ॿियो त असांजी न्याणी हाशिम भाउ जे घर थी वञे। सोडल भाउ, ॿई धुरियूं राज़ी आहिनि। तारीख़ चाचो पलियो पाण ॿुधाए। हवा जो चंड जी 4 तारीख़। क़बूल आहे मूंखे। बिस्मिल्लाह भला दुआ घुरो।
मुराद ॻोठ में साधन कपड़न सां ओपरी पुलिस पई घुमे, इहा त ख़बर अथई न? हाँ राय सर। इहा बि ख़बर हूंदई त जेके महिमान सोढे वटि तरसियल आहिनि पुलिस उन्हनि जी ॻोल्हा में आहे। हाँ बाबा सभु ॼाणा थो, अवां हुकुम कयो, करणो छा आहे? तोखे करणो इहो आहे त पंहिंजे वेझण माण्हुनि खे चओ त साधन कपड़न सां इन सादी पुलिस जी चौकसी कनि ऐं इहा बि ख़बर रखनि त ॻोठ जो को बि माण्हू मथां पुलिस जे कंहिं लारे लपे में न अचनि ऐं इहा शाइजी ॾियनि त वाकई सोढे वटि महिमान तरसियल आहिनि। राय सर, अबे ॾाॾे खां वठी तव्हांजी इज़त कंदा आया आहियूं, जीअं हुकुम कंदो ईअं ई थींदो। वालेकुम अस्सलाम। ऐसा मां याद कयो न लाइ याद हुकुम कयो थोड़ा कर ख़बर है यो मेहमान त थानी का आहिनि। आओ बाबा, बाबा जी दिलावर है उनजी घरवारी जा मिट माइट उन्हनि सां मिलण आया ऐं मिली वापसि हलिया विया। ठीकु आहे, इहो मसइलो हल थी वियो, पर हीउ जेको मुजण वारो मसइलो आहे न हिनखे हल करणो आहे। मुजण जे दिमाग़ में हवा पियल आहे, जेकॾहिं असां मुजण जे दिमाग़ मां हवा न कढी न त हू फाटी पवंदो। रईसा मुजण जी मजाल कहिड़ी, भूसड़ी बड़ ते वेठी त छा, न वेठी त छा। फड़कियूं त हमरा ॾाढियूं थो वणे। चवे थो त लौंग खे काबू खान जी उताक में मारींदुसि ऐं रेशम खे खणी रईसा बिलिया जे ख्वाब में छीछड़ा तो हुकम कर त ने पीर मुजण जे मथे में हिकिड़ी गोली हणी नंढड़ो सोरा करे हुन जे मथे मां इहा बाती हवा करे छॾिया। सोडायो मुजन त छा, पर हुन वटि हिकिड़ो कमदार आहे नबू, उहो ई घणी पक थो करे। रईसा मुजन हुजे या कमदार नबू, हिननि में हिकिड़ी हिम्मत ई न आहे जो हथियार खणी असांजे इलाइक़े में घुमनि। जेकॾहिं अहिड़ी ग़लती कयूं न त बाबा साईं मूंखे कसम आहे तव्हांजी इज़त जो, जेकॾहिं मां मुजण खे मारे नी कमदार खे नक में नथ विझी सॼे ॻोठ में न रुलायो त मुंहिंजो नालो लाहे छॾिजो। सूबेदार सिकंदर दऊंग रेशम ऐं काबू खान जे ॻोठ में वेठा आहिनि। को कल्याण कर, मारे ॾेखार दऊंग खे ऐं दिलावर खे, ॿिन्ही मां के हिक खे लेटा, कुझु बि कर, मूंखे रेशम घुर्जे। मुजन साईं वॾेरो काबू खान को मामूली माण्हू न आहे, हुनजे ॻोठ ते चढ़ाई करण ख़ुदकशी खां घटि कोन्हे। फ़िलहाल त मां पंहिंजे तरीक़े सां कमु कयां, पर जेकॾहिं मसइलो वधी वियो त पोइ कानूनी तरीक़ो अख़्तियार कबो। वॾेरो काबू खान मथे जो सूर आहे, सूबेदार कुझु कर। मुजन साईं कमु ॾुखियो ज़रूर आहे, पर नामुमकिन न। मां हिकिड़ी सलाह ॾियां, तव्हां हीअं कयो जो छा कयां, तुंहिंजी कहिड़ी मदद कयां? सॼो कानून तो वटि आहे, बारूद सिपाह तो वटि आहे, कहिड़ी शइ जी कमी आहे? मुजन साईं तव्हां एसपी साहब सां ॻाल्हायो, मूंखे एसपी साहब जी ख़ासि इजाज़त खपे। सूबेदार सिकंदर, दिलावर तो हथ नथो अचे, हाशिम खे तूं गिरफ़्तार नथो करे सघी, वॾेरे काबू खान जे ॻोठ ते तूं छापो नथो हणी सघी, त पोइ माफ़ कजो सूबेदार साहिब, इहा वर्दी लाइ एसपी साहब खे ॾेई पंहिंजे घर हलिया वञो। अव्हां जहिड़े सूबेदार जी असांखे ज़रूरत न आहे। मुजन साईं जे तव्हांखे इंतज़ार नथो पुॼे त पोइ एसपी साहब खां इजाज़तनामो वठी ॾियो, पोइ वेही ॾिसो तमाशो। अस्सलाम वालेकुम एसपी साहब। सोडल बा, तूं असां ते वॾो एहसान कयो आहे,
जेकॾहिं हयाती साथ ॾिनो न त मां तुंहिंजो एहसान ज़रूरु लाहींदुसि, पर जेकॾहिं साथ छॾे ॾिनो त सोडा बा बख़्श करे छॾिजे। मूं मां ते को एहसान नाहे कयो दिलावर, पर एहसान त अवामू ते कयो आहे। हिकु अकेले माण्हू जो सहारो थी पिया आहियो। मीरा जे रूप में मूंखे भेण मिली ऐं तुंहिंजे रूप में मूंखे दोस्त। मूंखे ॿियो छा घुरिजे? पर अदा सोडा असां केसी ताईं तोते ॿार हूंदासीं, इन करे हाणे असांखे इजाज़त ॾे। हाणे त दिलावर बि ठीकु थी वियो आहे। अदा बि चवी थी ऐं एहसान बि मञी थी। भेणूं भाइरनि ते ॿार नाहिनि हूंदियूं मुंहिंजी भेण। भेनरूं त भाइरनि जे घर जूं सूंह हूंदियूं आहिनि अदी। सोडल भा तुंहिंजा लख थोरा, इहा त तव्हांजी फराक दिली आहे, पर यार असां हिते केसी ताईं रहंदासीं? नेठि त असांखे वञिणो आहे न। असांखे दिलि सां इजाज़त ॾे त असां हलिया वञूं। मां अॻे बिल्कुलु इजाज़त कोन ॾींदुसि, छो त ॻोठ जे ॿाहिरां सादन कपिड़नि में पुलिस जा अटाला मौजूद आहिनि। जेकॾहिं तव्हां न हितां निकितव त मारिजी वेंदव। हिन करे मां अव्हांखे कोन छॾींदुसि। पर अदा बस हदी मुंहिंजी भेण, मां तव्हांखे गिराम कोन छॾींदुसि। तव्हां हिते ई दावरा मुंहिंजी शादी सादी न हूंदई, वॾा शादमाना ऐं ख़ुशियूं हूंदियूं। अदा हाशिम, ही वक़्तु शादमाननि जो न आहे, एतिरो ख़र्च कोन कंदासीं। अदा वॾा तूं वाकई पोड़ो थी वई। मूं ख़र्च जी ॻाल्हि किथे कई? मां शादमाना ऐं ख़ुशियुनि जी ॻाल्हि थो कयां। छो जो मीरा ईंदी, दिलावर ईंदो। हा वाह, दिलावर ऐं मीरा जे हुजण सां तुंहिंजो सादो काज बि कुहन में ॻाइबो। अदा सुमर जुमे ते हाशिम जो निकाह आहे। बसि वॾो को काज कोन कंदासीं, मिठाई विराए छॾींदासीं। अदा पलिया जेका वहाँ जी मर्ज़ी, बाक़ी मुंहिंजे हालनि जी तव्हांखे ख़बर आहे। चाचा सुमर वेझनि माइटनि मिटनि खे त ॿुधाइणो पवंदो न। हाणे देरि न कयो, बहादुर ऐं मां सामान वठी आया आहियूं। ठीकु आहे, मां बि हाणे घर वञा थो। उते छोकिरा वटि पाड़े जूं 4 छोकिरियूं विहारे आहियूं। अदा ठीकु आहे, भले।